बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसा। नाज़रीन ॻाल्हि कंदासीं सभ खां पहिरीं ईरान इसराइल जे हलंदड़ छिकताण बाबति, छो त ईरान जी इसराइल ते भरपूर जवाबी हमला हिन वक़्त ताईं बि जारी आहिनि ऐं इसराइली दिफ़ाई निज़ाम ईरानी मिज़ाइल्स जे अॻियां बिल्कुलु चिकनाचूर थी चुको आहे ऐं हुन जो साम्हूं हू करण में नाकाम थींदे वाज़िह तौर ते नज़र अचे पियो। पर ज़ाहिर तमामु घणा सवाल उथनि था त हाणे जेके स्टेटमेंट्स प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप बाबति साम्हूं अचनि पिया, हुन जा स्टेटमेंट्स चऊं या अमरीकी अख़बारूं जेके क्लेम्स कनि पियूं कुझु अनऑफिशियल सोर्सिस जे ज़रिए त प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप को प्राइवेटली अप्रूव कयो आहे ईरान सां जंग करण जे लाइ, ईरान ते अटैक करण जे लाइ। त इहे तमामु ख़बरूं जेके आहिनि तमामु अहमियत रखनि थियूं या इन हवाले सां असां पंहिंजे एनालिस्ट सां सवाल बि रखंदासीं त इहा जेकी ख़ासि करे ख़बर हिन वक़्तु आई आहे अॼु, इन जी केतिरी अहमियत आहे। छा वाक़ई में प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप बि इन जंग जो ज़ाहिरी तौर ते हिसो हाणे बणिजंदे असांखे नज़र ईंदो या न। ॿिए पासे ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ नाज़रीन अॼु जे ॾींहं में थी आहे त इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जेका आहे उन जे सरबराह हिकिड़ो इंकशाफ कयो आहे ऐं उनजो बयानु आयो आहे। उनजो चवणु आहे त ईरान एटमी हथियार ठाहिण जी कोशिश न करे रहियो आहे। हिकु तरफ़ इहा ॻाल्हि या ॿिए तरफ़ असां ईअं चऊं त ईरान केतिरो क्लोज़ आहे न्यूक्लियर बॉम्ब ठाहिण जी। इहे ॿ सवाल पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि जेका असां पंहिंजे एनालिस्ट सां डिस्कस कंदासीं, उन्हनि जो तज्ज़ियो हिन ते असीं ॼाणींदासीं। ऐं ॿिए पासे नाज़रीन जीअं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त फील्ड मार्शल ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ आसिम मुनीर साहिब जी बि मुलाक़ात थी आहे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप सां। अमरीकी सदर जेके आहिनि उनजी मुलाक़ात जी छा अहमियत आहे ऐं जहिड़ी रीति उनजो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं जेके हिन वक़्तु ताईं कहिड़ियूं ऑफिशियली ॻाल्हियूं साम्हूं अची चुकियूं आहिनि जिन ते डिस्कशन थियो आहे, उहो बि असां पंहिंजे एनालिस्ट जो हुन ते बि राय जेको आहे हुनजी शामिलु कंदासीं। ॿिए पासे हिकिड़ो ॿियो वाक़ियो पेश आयो आहे शहदादपुर में। शहदादपुर में टे हिंदू भेनरियूं आहिनि, उन सां गॾु हुननि जो हिकिड़ो सोट आहे। उहे पहिरियों उन समेत मुबैना तौर ते अग़वा थियनि थियूं ऐं उन खां बाद में ॼाणायो इहो वञे पियो त हीउ कंहिं मज़हबी मामले जे करे उन्हनि खे अग़वा कयो आहे, जंहिंमें उन्हनि जा वारिस तमामु घणी परेशानी जो मुज़ाहिरो कनि पिया। सो अग़वा ॼाणायल टिनि हिंदू भेनरुनि समेत चइनि ॼणनि जे इस्लाम क़बूल करण वारी ॻाल्हि साम्हूं अचे पई ऐं इन हवाले सां वधीक अग़वा जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। पर हिंदू पंचायत पहिरियों इहो चिताव ॾिनो त जेकॾहिं इहे छोकिरियूं ऐं उन्हनि सां गॾु जेको नंढड़ो मौजूदु आहे उहो बाज़ियाब नथा कराया वञनि त पोइ हू सुभाणे खां कारोबार बंदि कंदा ऐं धरणो हणंदा। पर हाणे थोरी अॻु जी इहा लेटेस्ट अपडेट आहे त तमामु भेनरुनि जा जेके वीडियोज़ आहिनि उहे साम्हूं अची विया आहिनि, जंहिंमें हू कुझु बयान ॾियण जी कोशिशि कनि पियूं, जिन जा नाला जिया, दिया, शीनाबाई ऐं हनी कुमार जेको आहे शामिल आहे। सो हुन ते असीं वधीक ॻाल्हाईंदासीं त हीउ छा फोर्स कन्वर्जन्स जो मामिलो आहे ऐं हिन में छा थियणु घुरिजे, कहिड़ा उपाउ खणणु घुरिजनि जो अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश न अचनि या अहिड़नि वाक़िअनि खे कीअं एज़ अ सोसाइटी मुंहुं ॾिजे, इन ते असीं डिस्कशन कंदासीं। सो इन जे लाइ वधीक मूंखे जॉइन कयो आहे हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। सभ खां पहिरियों शुरूआत ईरान इसराइल जी छिकताण खां ई कंदासीं ऐं पहिरियों त क्विकली तव्हांजो एनालिसिस ॼाणींदासीं जेका फील्ड मार्शल चीफ ऑफ आर्मी स्टाफ सईद आसिम मुनीर जी मुलाक़ात थी आहे अमेरिकन प्रेसिडेंट सां ऐं शानदार इस्तक़बाल कयो वियो, लंच ते उन्हनि खे दावत ॾिनी वई हुई। पर मुलाक़ात जी अहमियत ते काल्ह बि तव्हां रोशनी विधी हुई, पर हिन वक़्तु ताईं हिन मुलाक़ात बाबति कहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि? महिरबानी लैला। ॾिसो, हुन में अॼु दफ़्तर ख़ारजा जे तर्जुमान जेको आहे उहो उन्हनि प्रेस रिलीज़ खे जेको DJSPR जारी कयो मुलाक़ात जे हवाले सां, उनखे उनजो चयो आहे त समूरा डिटेल्ड उहो प्रेस रिलीज़ आहे ऐं सभु कुझु हुन में ॿुधायो वियो आहे। हाणे हुन में ज़ाहिर आहे ईरान इसराइल जंग ते बि ॻाल्हि ॿोल प्रेस रिलीज़ मुताबिक़ थी आहे। गॾोगॾु ट्रंप पंहिंजो महिरबानी चयो, शुक्रिया अदा कयो पाकिस्तान जो जंग बंदी जे हवाले सां जेको इंडिया सां जंग बंदी लाइ कोशिशि कई। ऐं ॿी ॻाल्हि त पाकिस्तान जे फील्ड मार्शल बि इन समूरी सूरत हाल में मुस्बत किरदारु अदा करण ते ट्रंप जो थोरो मञियो। ऐं ॿी जेका ॻाल्हि हुई जेका हुई जेका तिजारत आहे पाकिस्तान ऐं अमेरिका जे विच में, ख़ासि तौर ते जेका मादनियात आहे उन हवाले सां, क्रिप्टो करेंसी जे हवाले सां, इहे समूरा मामला जेके आहिनि उन में आहिनि ज़ेर बहस। हर हुन में इम्पोर्टेंट जेका ॻाल्हि आहे उहा शइ इहा आहे त कलाक जी मुलाक़ात हुई जेका 2 कलाक। हाणे इहो हिकिड़ी वॾी इम्पोर्टेंट शइ आहे पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां बि ऐं ख़िते जी सियासत जे हवाले। ख़िते में जेका तनाव आहे, छिकताण आहे, उन में ख़बर आई हुई त फील्ड मार्शल सां मुलाक़ात कंदो ट्रंप, दावत ॾिनी आहे पंहिंजो लंच ते। त उन खां पोइ इंडियन जेको सेक्रेटरी ख़ारजा हो उन बि हिकिड़ो डिघो पंहिंजो वीडियो बयान जारी करे छॾियो
दावत ॾिनी हुई, मोदी खे चयो त जेको आहे कैनेडा खां वापसी ते थींदो वञे, तव्हां असां सां मिलंदो वञे। सो उन्हनि खे बि हिकिड़ो डैमेज थियो आहे वॾो। इंडियन मीडिया जेका ज़ाहिर आहे, हाँ, उते भी हॉक तमाम मीडिया शोर आहे, ॾाढो मचंदे नज़र अचे पियो इन मुलाक़ात जी बाबत। बिल्कुलु उनजे करे इहो चयो पियो वञे त मोदी 11 सालनि में भारत जी जेका सफ़ारतकारी आहे उनखे तबाही बर्बाद करे छॾियो आहे। सो इन जो वॾा ज़ाहिर आहे पाकिस्तान जी सियासत ते बि, ख़िते जी सियासत ते वॾा असर पवंदा। हुन मां इम्पोर्टेंट शइ जेका हुई उहा इहा हुई त तासुर आयो पियो त शायदि चीन खां पाकिस्तान खे परे करण जी ॻाल्हि थींदी, त उन ते चीन जेको आहे इन मामले ते ख़ुशि आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जा तालुकात जेके आहिनि, जेके बहितर हुया वधीक बहितर थियनि पिया, छाकाणि त चीन सम्झे थो पियो त पाकिस्तान जे ज़रिए ई अमेरिका ऐं चीन जा जेके मामला आहिनि शुरू थिया हुया तालुकात बहितर थियण, या तालुकात ठहिया हुआ। सो जेकॾहिं पाकिस्तान चीन सां पंहिंजा तालुकात ख़राब नथो करे, वधीक बहितर बणाए थो ऐं अमेरिका सां पंहिंजा तालुकात बरक़रार रखे थो, त उन सां चीन सम्झे थो त उनजो फ़ाइदो थींदो। सो जेको तसवुर हुयो शायदि चीन पाकिस्तान लाइ बि थोरो एग्ज़ाम वारी सिचुएशन ज़रूर आहे, टेस्टिंग सिचुएशन या टेस्टिंग टाइम्स हिनखे असां चई सघूं था। त हाणे हिकु तरफ़ अमेरिका आहे, ॿिए पासे चीन जी बि पाकिस्तान खे चीन जी सपोर्ट हासिल आहे, त ॿिए तरफ़ अमेरिकन प्रेसिडेंट सां मुलाक़ात, डू यू थिंक थोरो घणो फ़ैसिलो वठण में मुश्किल पेश अची सघे थी, या सोचे थोरो घणो सघे पियो पाकिस्तान? न अचणु घुरिजे, मुश्किल पेश न अचणु घुरिजे। सबबु इहो आहे त पाकिस्तान हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे, ख़ासि तौर ते 10 मई खां पोइ पाकिस्तान जी पोज़ीशन इंटायर डिफरेंट थी वई आहे। हाणे पाकिस्तान ज़ाहिर आहे जेकॾहिं असां हिनखे सस्टेन करे सघूं था सफ़ारती महाज़ ते ऐं मुआशी महाज़ ते, त पाकिस्तान खे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। दुनिया में पाकिस्तान जो हिकिड़ो मक़ाम जेको आहे उहो ठहियो आहे। सो जीअं मूं गुज़ारिश कई पई त चीन जेको आहे उनखे प्रॉब्लम कोन्हे त असांजा अमेरिका सां तालुकात कहिड़ा आहिनि, पर चीन खे उते वञी मसइलो थींदो त जेकॾहिं असां चीन सां तालुकात ख़राब कंदासीं, जीअं इमरान ख़ान जे दौर में थियो। अमेरिका खे ज़रूरु पाकिस्तान जे चीन सां वेझो अचण जी तकलीफ़ थींदी, पर हिन वक़्तु अमेरिका इन पोज़ीशन में कोन्हे जो पाकिस्तान खे जेको आहे रिॼारे या धमकाए, जीअं माज़ी में थींदो हुयो त असां सां गॾु आहियो या असांजा दुश्मन आहियो। सो इन क़िस्म जी पोज़ीशन में अमेरिका बि ओके। अच्छा, ॿिए पासे प्रेसिडेंट ठीक इमदाद साहब, अच्छा ॿिए पासे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप जे बाबति कुझु अमरीकी अख़बारूं ये दावाऊं कनि पियूं, क्लेम्स त कुझु ऑफिशियल सोर्सिस ये ॿुधाइनि पिया त प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप बि इन वॉर में बज़ाहिर तौर पार्टिसिपेट करणु वञे पियो। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? ॾिसो, ट्रंप प्रिडिक्टेबल न आहे। ट्रंप इहो ॻाल्हि को अमरीकी अख़बार जेके ॻाल्हि कनि थियूं का या लिखियल या ढकियल छुपियल ॻाल्हि कोन्हे। ट्रंप ऐलानिया चयो आहे त असां जेको आहे जंग जो हिसो थींदासीं, पर हाणे मसइलो इहो आहे त उनमें हिकिड़े टाइम ते उहो फ़ैसिलो वठे थो, पोइ उन फ़ैसिले तां पोइ ते बि हटी वञे। हिन में जेका सूरत हाल आहे, रूस जो प्रेशर आहे, चीन जो प्रेशर आहे, उहे अमेरिका खे बार बार ख़बरदार कनि था पिया त हू इन जंग जो हिसो न थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको यूरोपियन मुल्क आहिनि, बर्तानिया आहे, फ्रांस आहे, जर्मनी आहे, उन्हनि उते जिनेवा में ईरान सां ॻाल्हियुनि जो जेको आहे हिकिड़ो सुभाणे दौर थिए पियो पहिरियों न्यूक्लियर मामले ते। टी ॻाल्हि इहा त ट्रंप कहिड़ी बुनियाद ते ईरान ते हमलो कंदो, जॾहिं IAEA जो सरबराह चए थो त ईरान एटमी हथियार ठाहे कोन। प्यूटन चए पियो त जेकॾहिं तव्हां ईरान जे न्यूक्लियर पावर प्लांट ते हमलो कंदो बोशर ते, त उते असांजा साइंसदान कमु कनि था पिया। उहो प्लांट त आहे ई असांजो, रूस जे ताउन सां ठहे थो पियो, त प्यूटन बि ख़बरदार करे थो पियो। सो ट्रंप मुंहिंजे ख़्यालात ओवर एस्टिमेट कयो पंहिंजो पाण खे, सिचुएशन खे अंडर एस्टिमेट कयो। सो उनजे करे उन फ़ैसिलो यकीनन कयो हूंदो, पर पोइ हिते हटण ते मजबूर थियो आहे। ऐं उनजे करे अदरवाइज़ त ॿ ॾींहं अॻु सम्झो इहो पियो वियो त ट्रंप हमलो करे छॾींदो 15 जी राति या 16 जी राति, पर अहिड़ी शइ ज़ाहिर कोन थी। ऐं 2-3 ॾींहं जॾहिं जंग में निकिरी वञनि था त पोइ हमलो जेको आहे उहो करणु पोइ सवलो कोन थो हुजे। उहो हिकिड़ो जज़्बाती फ़ैसिलो हूंदो आहे, फौरी थी वञे उन ते अमल त ठीकु, अदरवाइज़ मूंखे नथो लॻे त हाणे ट्रंप जेको फ़ैसिलो जो कयो आहे उन ते उनखे सपोर्ट मिलंदी, उन ते बरक़रार रखे सघंदो फ़ैसिले खे। ठीक, प्रोग्राम में अॻिते वधूं था। इमदाद साहब, शहदादपुर में हिकु वाक़ियो पेश आयो आहे त 3 हिंदू भेनरुनि समेत उन्हनि जो सोट हू उन समय जेको आहे मुबैना तौर ते अगवा थियूं। हाणे ॼाणायो वञे पियो त हू बाज़ियाब बि थी चुकियूं आहिनि। हिन खां पहिरियों हिंदू पंचायत में बि काफ़ी टेंशन वारो माहौल हुयो। हुननि चिताव बि ॾेई छॾियो त जेसि ताईं उन्हनि खे अगरि क्विकली बाज़ियाब नथो करायो वञे त हू कारोबार बंदि कंदा ऐं धरणो हणंदा। त हाणे इमदाद साहब, इन इशू खे कहिड़े पासे खां ॾिसी ऐं तव्हांजो ओपिनियन एनालिसिस इन ते ज़रूरु ॼाणींदसि, पर थोरो रिपोर्टर खां मालूम करे वठूं था। शहदादपुर खां असांखे रिपोर्टर जॉइन कयो आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था त ही मामले में वधीक जेके आहिनि कहिड़ा डिटेल्स आहिनि। ऐं ग़ुलाम अब्बास रिपोर्टर शहदादपुर मां असांखे जॉइन कयो आहे। सो अस्सलाम वालेकुम ग़ुलाम अब्बास साहब। ग़ुलाम अब्बास साहब, पी ॿुधाइजो त ही वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन वक़्तु जेके 3 भेनरूं आहिनि पंहिंजे सोट समेत बाज़ियाब थी चुकियूं आहिनि?
जी ई जेके राति देर सां शदादपुर पुलिस जेको 3 छोकिरियुनि जो वालिद आहे भगवान दास उनजी फ़रियाद ते शदादपुर थाणे ते केस दाख़िल अगवा जो केस दाख़िल करायो, जंहिंमें हुन ॼाणायो त निजी स्कूल में जी जो उस्ताद आहे फरहान ख़ासकेली ऐं हुनजी इंतिज़ामिया जा जेकी आहे ज़ुल्फ़कार ख़ासकेली, मजीद ख़ासकेली, अच्छा मोहम्मद अली ख़ासकेली ऐं इरफान ख़ासकेली वारनि जेको आहे असांजे 3 नियाणियुनि ऐं हिकु निंगर खे जेको अगवा करे खणी आया आहिनि। हाणे उहे नियाणियूं बाज़ियाब थी चुकियूं आहिनि? जी हाणे तक़रीबन 15-20 मिंट थिया आहिनि, मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे शदादपुर पुलिस आहे, उन्हनि ॿुधायो त असां कराचीअ में नूरजहां थाणे जी हद में हिकु जाइ ते छापो हणी ऐं मज़कूरा अगवा जेके ॼाणायल 3 हिंदू छोकिरियूं समेत जेको हुनजो सोट बि शामिल आहिनि शहदादपुर जा, पर हिन वक़्तु उन्हनि खे बाज़ियाब कराची मां करायो वियो आहे, हिन वक़्तु तव्हांखे पुलिस इहो ॿुधाए पई। अच्छा, पोइ वधीक पुलिस छा ॼाणाए पई त उन्हनि खे वाक़ई में किडनैप कयो वियो ऐं उन्हनि उहे नियाणियूं हाणे बाहिफ़ाज़त तरीक़े सां पंहिंजे वारसनि ताईं पुॼायूं वेंदियूं? जी शदादपुर पुलिस हिन सिलसिले में ॿुधायो त असां फ़िलहाल कुझु नथा ॿुधाए सघूं, असां हुनखे शदादपुर हाणे ऐं सुबुह जो हुनखे 164 जे बयान लाइ अदालत में पेश कंदासीं। ठीक है, मेहरबानी गुलाम बाज़ साहब, तव्हां असांखे कुझु हिन जा डिटेल्स ॾिना जेके ऑलरेडी मौजूद भी आहिनि, पर फ़िलहाल पुलिस जे मुताबिक़ हू एतिरा डिटेल्स हिन बाबति शेयर उन्हनि कोन कया आहिनि। इमदाद साहब जी तरफ़ हलूं। इमदाद साहब, ही हिन में ॼाणायो वञे पियो त मुबैना तौर ते ही मज़हब मटाइण जो मामिलो आहे, अहिड़े क़िस्म जा वाक़िआ असांखे माज़ी में भी नज़र आया आहिनि, पर ॾाढी कॉन्ट्रोवर्सी जो पोइ शिकार बणिजी वञनि था। सो अहिड़नि वाक़िअनि खे एज़ अ सोसाइटी या एज़ अ स्टेट पंहिंजो कीअं मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे, छा चवंदा तव्हांजो छा एनालिसिस आहे? गुलाम अब्बास सां लाइन ते मुंहिंजो ख़्याल हुजे जेकॾहिं त पोइ पुछी इहो त जेको जवाबदार आहे छा उहो गिरफ़्तार थियो आहे, छाकाणि त कुझु मूं सोशल मीडिया ते ॾिठो त शायदि उनखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। पर गुलाम अब्बास ॿुधाए पियो त अञा ताईं पुलिस डिटेल्स शेयर न कया आहिनि त किथां बाज़ियाब थियूं या हू इन बाबति, ख़ैर उन खां पुछी सघूं पिया। ठीक जी। अच्छा, हाणे असल शइ जेका आहे उहा इहा आहे त हिकु त ज़ाहिर आहे इहो को पहिरियों वाक़ियो कोन्हे ऐं जेका हुन में मुस्बत ॻाल्हि इहा आहे त पुलिस FIR दाख़िल करे पुलिस एक्टिव थी आहे, न त अवां ॾिसो त घोटी वारे पासे असां वटि ख़ासि हिकिड़ी जेको आहे शख़्सियत आहे उहो जेको उन वटि रेगुलरली इन क़िस्म जा वाक़ियात असांखे ॿुधण में ईंदा आहिनि ऐं पोइ थींदो उहो आहे त पोइ इहो दावा इहो कयो वेंदो आहे त बाबा उन्हनि नियाणियुनि जेको आहे पंहिंजो प्यार जे परणो करण लाइ मज़हब मटायो। हाणे जेकॾहिं छोकिरियूं बालिग आहिनि, जवान आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां वञनि थियूं त पोइ त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं अंडर एज आहिनि ऐं थींदो इहो आहे त अक्सर नंढी उमिरि जूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि सां अहिड़ा वाक़िया पेश ईंदा आहिनि। हाणे हीउ हिकिड़ो ज़ाहिर सेंसिटिव मामलो आहे, इनखे इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे, प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे ऐं उन में जेके माण्हू मुलविस आहिनि, जेके हिन क़िस्म जी हाणे अगवा करे नियाणियुनि खे पोइ उन खां पोइ इहो ऐलान करे छॾनि त बाबा हुननि हाणे हिंदू मां मुस्लमान थी वियो आहे, इहो को मुंहिंजो ख़्याल आहे कि मुहज़िब दुनिया में हिन क़िस्म जी शइ जेका आहे उहा अफोर्ड कोन थी करे सघिजे पई। असां अवां ॾिसो न असांजे पासे पाड़े में इंडिया में छा न पियो थिए। जी जी, पर तव्हां सम्झो पिया अहिड़नि मामलनि ते ओपन डिस्कशन पे थियणु तमामु ज़रूरी आहे, थोरो स्पेस ॾिनो वञे मीडिया में बि या उन खां अलावा बि जिते अहिड़ा वाक़िया पेश अचनि था त जीअं हिननि वाक़िअनि जो हल निकिरी सघे ऐं असांजी जेकी हिंदू बिरादरी आहे उहा महफ़ूज़ सेफ थी सघे। ओपन डिस्कशन वारा मामला मुंहिंजो न आहे ख़्याल, ओपन डिस्कशन वारा मामला आहिनि कानून जी हुकुमरानी जा मामला आहिनि। हिन में ॾिसो जेकॾहिं के माण्हू ग़लति कमु कयो आहे, हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं उहो ॿधिजे थो, पकड़िजे थो, हुनखे सज़ा अचे थी त पोइ ॿीहर ॿियो केरु न कंदो। हाणे हिते इहो मसइलो आहे थी छाकाणि त मामिलो सेंसिटिव आहे, उनजे करे हर को माण्हू ओपन डिस्कशन में अची हिन में ॻाल्हाइण लाइ तयारु कोन। उनजे लाइ असल शइ इहा आहे त छा जेको थियो आहे उहो जेन्युइनली जेको क्लेम कयो वञे थो पियो भाऊ हुन नियाणियुनि जेको आहे उहो पंहिंजो मज़हब मटायो आहे ऐं उनजी इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त जेकॾहिं वाक़ई हू आकिल बालिग वात वकील आहिनि, उनजी उमिरि थी वई आहे पंहिंजी मर्ज़ीअ जो फ़ैसिलो करण जी, त उहो उन्हनि जो हक़ आहे, उहो उन्हनि कयो आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं उन्हनि ते को ज़ोर ज़बरदस्ती थी आहे, उन्हनि खे अगवा कयो वियो आहे, उमूमन थींदो इहो आहे त उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं वञनि, तव्हांजो ख़ानदान ख़तमु कयो वेंदो, पोइ उहे वीचारियूं नियाणियूं जेके आहिनि उहे उन में पंहिंजो जेको असल जेको हूंदो आहे उन्हनि जे मथां थियल जबर उहो न आहिनि ॿुधाईंदियूं या नंढी उमिरि जूं नियाणियूं हूंदियूं आहिनि। सो हाणे पोइ ॾींहंनि में मूंखे यादि हूंदो त हिकिड़ो केस थियो, अदालत में हिकिड़ो कूड़ो सर्टिफिकेट पेश कयो वियो ऐं मामिलो जेको हाई कोर्ट थी वियो ऐं पोइ अदालतूं बि किथे किथे हिन क़िस्म जे मामलनि में बेवस थी वञनि थियूं पियो। सो ओपन डिस्कशन सां शायदि मामला जंहिं क़िस्म जी असां सोसाइटी आहियूं शायदि ख़राब थी वञनि। असल ॻाल्हि इहा आहे त बाबा रियासत जेका आहे, पुलिस, हुकूमत,
उहा बीठी हुजे मज़लूमनि सां, जंहिंसां ज़्यादती थिए थी, जंहिंसां ज़ुल्म थिए थो, चाहे हुनजो को दीन धर्म कहिड़ो बि आहे, वो हिंदू आहे, सिख आहे, ईसाई आहे, मुस्लमान आहे, वेरी ट्रू। शियो आहे, सुन्नी आहे, देवबंदी आहे, केर बि आहे, उन सां जेकॾहिं को ॾाढ थिए थो त रियासत उन सां बीहे, रियासत इहा पिक एंड चूज़ न करे त बाबा ॾाढ करण वारो केरु आहे, शिकार थियण वारो केरु आहे। ठीक है, उनमें ओपन डिस्कशन जी मुझे ख्याल ज़रूरत कोन रहंदी, हिननि में थोरो बस हर पासे डिटेल खां सां इन्वेस्टिगेट करण जी, हिनखे हर पासे खां ॾिसण जी अशद ज़रूरत आहे। ऐं ॿियो हिन जेके वाक़िआ थिया आहिनि अॼु ताईं उन्हनि ते प्रॉपर हिकिड़ो स्टडी करण जी ज़रूरत आहे, इहा ॾाढी ऐं केरु मुलविस आहिनि, तजवीज़ आहे। केरु करे थो, इहा स्टडी करण जी ज़रूरत आहे। उन खां पोइ हिकिड़ी पॉलिसी सिंध हुकूमत खे ठाहिण घुरिजे, हुन पॉलिसी ते सख़्ती सां अमल करणु सही, घुरिजे थैंक यू, ऐं सियासी सपोर्ट उनखे नज़र में रखणु घुरिजे। सही, थैंक यू वेरी मच इमदाद साहब, तव्हांजे क़ीमती वक़्त जे लाइ तव्हां सां गॾु मौजूद हुया। नाज़रीन, हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं इन्हनि वाक़िअनि बाबति इमदाद साहब बि चयो ऐं असां बि डिस्कशन कईसीं त अहिड़नि वाक़िअनि खे हर पासे खां एनालाइज़ करण जी सख़्त ज़रूरत आहे। सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां बाद तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं हिकु सिंधियाई सां जेका पंहिंजे फील्ड में पंहिंजो पाण खे भरपूर नमूने सां मंझाए रही आहे। सो सी यू राइट आफ्टर शॉर्ट। वेलकम बैक नाज़रीन, असां तव्हांजी मुलाक़ात हाणे हिकु अहिड़ी सिंधियाई सां कराईंदासीं जेका कानून ऐं समाजी शोबे में पंहिंजो पाण खे भरपूर अंदाज़ में मंझाए रही आहे। आउं ॻाल्हि करे रही आहियां एडवोकेट फ़ख़्र इमाम साहिबा जी। हू असां सां हिन गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि ऐं ॿिए पासे हू काफ़ियुनि तंज़ीमनि सां बि सालिहाड़ियल रहियूं आहिनि, ख़ासि करे सिंध ह्यूमन राइट्स डिफेंडर्स नेटवर्क जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं ऐं उन्हनि में छा किरदारु हुयो उन्हनि जो, ऐं ॿिए पासे कुझु अहिड़ा केसिस हुजनि था जीअं त डॉक्टर शाहनवाज़ जो केस असां सभिनी खे यादि आहे, ऐं ॿिए पासे प्रिया कुमारी जो केस जेका हिन वक़्तु बाज़ियाब न थी सघी आहे, उन में एडवोकेट फ़ख़्र इमाम जो यानी हिकु औरत हुजे थी, एडवोकेट हुजे थी, ऐं अहिड़नि इशूज़ में उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे। यानी हिकिड़ा लिकियल कैरेक्टर्स आहिनि जेके असां तव्हांजे लाइ ॻोल्हे करे आया आहियूं। ऑन स्क्रीन ते त असांखे कुझु ॿियूं शयूं नज़र ईंदियूं आहिनि, पर हिन जे पोयां इन्हनि केसिस जी जिदोजहद जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त उन्हनि में कुझु अहिड़ा किरदार बि आहिनि जेके हाईलाइट करण जी ज़रूरत आहे। त जीअं सुभाणे के ॿिए हंधि अगरि जेकॾहिं मसइला थियनि था त पोइ असां जूं अहिड़ियूं औरतूं तव्हां ॾिसो त कीअं अॻभरियूं रहनि थियूं, उन्हनि केसिस खे कहिड़ी रीति हाईलाइट कनि थियूं। सो अस्सलाम वालेकुम अदी फ़ख़्र, थैंक यू वेरी मच तव्हां सां गॾु मौजूदु आहियो ऐं वी आर वेरी प्राउड ऑफ यू। जहिड़ो कमु असां तव्हांजो ॾिठोसीं पई या हूअं बि इवेंट्स बि जेकॾहिं असां तव्हांखे ॾिसंदा आहियूं या जहिड़ी रीति तव्हां हिन तमामु इशूज़ खे हाईलाइट कया। सो बहरहाल सभ खां पहिरियों तव्हांजी कहाणी तव्हांजे ज़बानी ॿुधंदासीं, टाइम बि घटि आहे, तालुक़ कहिड़े शहर खां आहे ऐं लॉ फील्ड कीअं चूज़ कई, वरी तव्हां लिटरेचर में मास्टर्स बि कयो आहे ऐं पोइ हिननि असां केसिस ते अचूं था। जी थैंक यू सो मच लैला, तव्हां मूंखे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो जो मूंखे वैसे या मुंहिंजी विश हुई त मां पंहिंजी स्टोरी ॿुधायां उन्हनि छोकिरियुनि खे ज़रूरु जेके स्ट्रगल करण जी कोशिशि बि कनि थियूं या जिन जी आहे त असां वञी अॻियां कुझु न कुझु कयूं। मुंहिंजो बेसिकली जेको तालुक़ु आहे उहो टंडोलैर शहर खां आहे। टंडोलैर जे शहर जी हिकिड़ी नंढी कॉलोनी तालिबुल मौला कॉलोनी खां तालुक़ु रखां थी ऐं लोअर मिडिल क्लास फैमिली खां तालुक़ु रखां थी। मुंहिंजो जेका जर्नी स्टार्ट थी आहे उहा 2009 में थी हुई, जॾहिं सभु मुंहिंजा जेके बि दोस्त हुया उहे मास्टर्स करे वापसि पिया आया ऐं मुंहिंजी विश थी त पोइ मां बि कुझु न कुझु कयां न। जॾहिं त मुंहिंजो वाले साहब मना करे छॾी त पाण अफोर्ड न करे सघंदासीं, इन करे तव्हां मास्टर्स लाइ या लॉ जे लाइ? मास्टर्स जे लाइ। पोइ पंहिंजे बाबा खे हिकिड़ो नंढो सो कूड़ ॻाल्हायो जेको अॼु मां ऑन एयर तव्हां पहिरियों दफ़ो ॿुधाइण वञो था, तव्हां पंहिंजे बाबा सां कहिड़ो कूड़ ॻाल्हायो? वाले साहब सां हिकिड़ो कूड़ ॻाल्हायो त मुंहिंजी लॉ में एडमिशन थी आहे ऐं मूंखे पढ़णो आहे, मूंखे वञिणो आहे ऐं मुंहिंजे बाबा खे हमेशह ई ब्लैक कोट तमामु घणो अज़ीज़ रहियो आहे, तमामु घणो। त मूंखे चई चलो ठीकु आहे तव्हां भले वञो। जॾहिं मुंहिंजी एडमिशन थी त मूंखे ख़बर पई त मुंहिंजी लॉ में न पर लिटरेचर में थी आहे। मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो शौक़ु हुयो, पर बहरहाल मूं इहो अपॉर्चुनिटी विञाइण न पई चाही। उन खां पोइ इहो थियो जो मूं 4 साल पंहिंजा मास्टर्स जी डिग्री कंप्लीट कई उते। उन खां पोइ वापसि मां सिंध लॉ कॉलेज में आयमि, उते मूं पंहिंजी 3 इयर्स जी जेका बैचलर जेका आहे लॉ जी उहा कंप्लीट कई। उन खां पोइ मूंखे इहो फील थियो त मुंहिंजे लाइ लेक्चरर थियण खां वधीक लॉयर थियणु वधीक सूटेबल आहे। मां उन फील्ड में सुठी स्ट्रगल करे सोसाइटी खे तव्हांजी ज़रूरत आहे। ऐं इहो हिकिड़ो असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं हिकिड़ो ड्रामो असां ॾिसंदा हुआसीं, उन में हूंदो त हिकिड़ी लेडी ईंदी आहे कंहिं घर में को वायलेंस थींदो पियो त हुनखे ॿुधाईंदे त असीं मतिलबु इंसानी हक़नि ते ॻाल्हाइण वारा आहियूं, त असीं तव्हांखे बचाईंदासीं, तव्हां आराम सां ॿुधायो पंहिंजे हस्बैंड जे बारे में जेको तव्हांखे तशदुद वग़ैरह करे पियो।
उहा शइ ॾिसी करे मुंहिंजे दिलि में हिकिड़ी विश पैदा थी त असां बि ईअं करे सघूं था, छो जो असांजी कॉलोनी में आसपास में शहर में पर हाणे काफ़ी डपु अहिड़ा वग़ैरह मसइला न थींदो आहे त जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जा केसिस टेकअप कयो पिया, तव्हां त न। काफ़ी वॾा वॾा केसिस जेके आहिनि परस्यू कया आहिनि, उहो टेकअप कया आहिनि। मुंहिंजो लक आहे लैला, जो मूंखे मतिलबु या मूंखे शायदि गॉड गिफ्टेड आहियां, मूंखे अलाह ॾुखियाई साईं ईंदी आहे छो नेकी त मेल डोमिनेंट सोसाइटी आहे, उन में तव्हां जहिड़ी औरत सर्वाइव कनि, असां जहिड़ियूं सभु औरतूं ज़ाहिर सर्वाइव ई कनि पियूं। सर्वाइव So, कीअं, बिल्कुलु तव्हां सही था चओ, सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो आहे हिते। पहिरियां ॻाल्हि त तव्हांखे केरु एक्सेप्ट करे वञे फर्स्ट, ऐं तव्हां कंहिं लोअर तबिके खां अचो, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ऐं वरी तॾहिं तव्हां एतिरे अचो, ॾुखियनि केसिस में तव्हां पार्टिसिपेट कयो, हा, ऐं जॾहिं तव्हां अचो था साम्हूं, ऐं पोइ माण्हू तव्हांजी मतिलबु शयुनि खे ॻोल्हणु शुरू कंदा आहिनि, खोटणु शुरू करे छॾंदा आहिनि, किथां न किथां का अहिड़ी शइ मिली वञे, ख़बर पइजी वञे। बिल्कुलु। लेकिन जॾहिं तव्हां पंहिंजे कम सां सचा आहियो, पंहिंजे पाण सां सचा आहियो, त शयूं ऑटोमेटिकली कंट्रोल थी वेंदियूं हलियूं आहिनि। ऐं जॾहिं मुंहिंजे मतिलबु ई सिंध ह्यूमन राइट्स डिफेंडर नेटवर्क मुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो प्लेटफॉर्म रहियो आहे, जे मूंखे नाले सां गॾु मुंहिंजी पहचान, मुंहिंजी सुञाणप, मुंहिंजो तव्हांजो कहिड़ो किरदारु हुयो इन तंज़ीम ऑर्गेनाइजेशन? मां डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर रही आहियां ठीकु आहे। 2024 खां वठी 2025 ताईं, ऐं मुंहिंजो तमामु बहितरीनु टेन्योर रहियो आहे। ऐं मां सम्झां थी त इन टेन्योर में मूंखे कॉन्फिडेंस सां गॾु गॾु मुंहिंजी सुञाणप ऐं फ़ख्रु छा आहे उनजी ख़बर पई, मूंखे पाण खे पंहिंजे पाण सां मिलाइण जो हिकिड़ो तव्हां ॿिनि प्लेटफॉर्म रहियो आहे। ॾुखियनि केसिस जो बि हिसो रहिया आहियो। जी। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस हर कंहिंखे यादि आहे, हिन वक़्तु ताईं बि अफ़सोस ई असीं करे रहिया आहियूं। उन में तव्हांजो कहिड़ो किरदारु हुयो, छो त तव्हां हिकिड़ो उन में लिकियलु कैरेक्टर आहियो। सिमिलरली प्रिया कुमारी जे केस में बि नाज़रीन फ़ख्र इमाम इज़ हिडन कैरेक्टर जंहिंखे असीं साम्हूं आंदो आहे, ॾिसूं था त उन्हनि जो इन समूरे मामले में कहिड़ो किरदारु हुयो। सो स्टार्टिंग फ्रॉम डॉक्टर शाहनवाज़। जॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जो पहिरीं कॉल आई हुई, जेको पहिरीं पोस्ट शेयर थी हुई त हीउ मुंहिंजो अकाउंट न आहे, मुंहिंजो फेक अकाउंट आहे, केरु यूज़ करे रहियो आहे, मूंखां हीउ बंदि रहियो आहे अकाउंट, मां हिन में बिल्कुलु बि मुलविस न आहियां न। त मुंहिंजे ज़हन में का शइ क्लिक थी त कुझु आहे गड़बड़, छो जो असांजो कमु ई हूंदो आहे त स्क्रॉल डाउन कंदा रहंदा आहियूं फेसबुक ते, त न्यूज़ असांखे उतां खां मिलंदियूं रहंदियूं आहिनि। सोशल मीडिया हिकिड़ो वॾो ज़रियो आहे तव्हांखे नॉलेज ॾियण जो। ठीकु आहे। पोइ जॾहिं उहो केस आयो त मूं पंहिंजे कंसर्न जेको असांजो बॉस आहे उन खां पुछा कई, त उन चयो त हा अहिड़ो को सीन थियो आहे, लेकिन ॾिसो थी आहे सचाई आहे हिन में या न आहे। अच्छा, विदिन मतिलबु ईअं सम्झो हॉर्स असांखे इहा ख़बर पई त उहा जेका पोस्ट हली हुई उन में माण्हू कराची मां उनखे खणी विया आहिनि ऐं उनखे मारे छॾनि ऐं उनखे साड़े बि छॾनि। पोइ जॾहिं उहा शइ असां वटि थियणु लॻी त सर खे शेयर थी, सर मूंखे पुछो त हाणे हिननि शयुनि खे मतिलबु हाईलाइट बि करणु घुरिजे। ऐं हाईलाइट जो पहिरियां जेका मीटिंग कॉल कई हुई उहा असां कई हुई शीरीन एजाज़ सां NCHR में। उहा मीटिंग जॾहिं कॉल थी तॾहिं ख़बर पई त लेटर्स लिखणा पवंदा, सभिनी खे ॿुधाइणो पवंदो त हीउ केस आहे छा, ऐं हीउ शुरू किथां थो थिए, हिन जो स्टार्ट कीअं आहे, ऐं हिन जो बेसिकली जेको थी आहे उहा मतिलबु नाजाइज़ी कहिड़े तरीक़े जी थी आहे। ऐं इहा ईअं ख़बर न पवंदी न, मतिलबु रोअण सां दाहूं करण सां ईअं न ख़बर पवंदी जेसिताईं तव्हां उन्हनि खे बार लेटर लिखी करे यादि न ॾियाराईंदा। असां पंहिंजे ऑफिस में वेही करे पूरी डॉक्टर शाहनवाज़ जी फाइल मूं ठाही, मतिलबु केस स्टार्ट किथां खां थियो आहे, उन में पहिरियों करेक्टर कागज़ी हवाले सां इहो केस समूरो तव्हांजे हथ में हुयो। पोइ उनजी पूरी जेका बि हिस्ट्री हुई केस जी उहा सॼी ठाही, उहा फाइल ठाहे ड्राफ्टिंग वग़ैरह उहा अञा ताईं फाइल मूं वटि मौजूदु आहे। उहा फाइल ठाही, उन में ॿुधायो वियो ताकी वक़्त सर असांखे इन्हनि शयुनि जी ख़बर पवे त कहिड़े माण्हू मतिलबु कहिड़े तरीक़े सां हेल्प पे कई या नाजाइज़ी में उहो शरीक हुयो। उहा टोटल फाइलिंग कई, ड्राफ्टिंग कई, पोइ जेके मीटिंग्स कॉल वग़ैरह थींदियूं हुयूं, जेका मीटिंग थींदी हुई या जेका प्रेस क्लब थींदी उनखे अरेंज करणु, उनजो अरेंजमेंट करणु सभु मुंहिंजे मथे ते हूंदो। ऐं इहा मुंहिंजे लाइ इहा वॾी अपॉर्चुनिटी आहे जो मुंहिंजो कंसर्न बॉस जेको मुंहिंजे मथां एॾो ट्रस्ट करे हुन हर शइ मुंहिंजे हवाले कई आहे। हीउ केस बि तमामु वॾो केस आहे, ॾुखियो केस आहे। ऐं ॿिए पासे प्रिया कुमारी जे केस में तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे, हिन वक़्तु ताईं अपडेट्स छा आहिनि? ज़ाहिर तव्हां क्लोज़ली इन केस खे ॾिसी रहिया आहियो। प्रिया कुमारी जो केस त मुसलसल मतिलबु हर प्लेटफॉर्म तां कॾहिं केरु एक्टिविस्ट शेयर करे थो, कॾहिं केरु करे थो, लेकिन गुज़िश्ता ईअं सम्झो त 4-5 महीना पहिरियां असांजे ऑफिस में असां पाण में डिस्कस पे कयोसीं त जेको बि शइ हिनखे खणे थो वरी उते ई छॾे थो ॾिए, मीन्स प्रोटेस्ट थिए थी वरी ख़तम थी थियो वञे, हुनजो को बि आउटपुट न पियो निकिरे न। त असां ऑफिस में वेही करे इहो पाण में डिस्कस कयोसीं त असां इहे लेटर्स लिखूं, लेटर्स जे थ्रू असां सभिनी खे पंहिंजी तरफ़ मुतवजा कयूं त असांखे को न को जो रद्द अमल मिले न, जेका असीं प्रोटेस्ट कंदा उनजो रद्द अमल असांखे मिलणु घुरिजे। ईअं न थिए जो असां प्रोटेस्ट कयूं था कलाक खां पोइ असां वरी पंहिंजे पासे वञूं था हलिया, त इहो मतिलबु असांजे लाइ बि सही न आहे। प्रोटेस्ट बि हिकिड़े क़िस्म जी मतिलबु फेल थी वञे हली न। पोइ असां लियाकत जलबाणी साहब खे, सुहिणी पारस जिन खे रिक्वेस्ट कईसीं त पाण जेको आहे महेश कुमार वारनि खे तव्हां जेको सोचो
ऐं पाण हिकिड़ी स्ट्रेटजी ठाहियूं हिन कम जी ऐं उन कम खे अॻियां वधाइणो कीअं उन तरीक़े सां पाण हिन शइ खे ॾिसी वठूं। बहरहाल हू असांजे ऑफिस में आया, असांजी पहिरीं मीटिंग थी ऐं तय इहो थियो त हाणे असां जेको सो लेटर्स लिखंदासीं ऐं इहो केस फाइल कंदासीं, जॾहिं त इन खां पहिरियां इहो केस फाइल न हुयो। ऐं उन में जेके सेक्शन जेके बि लॻल आहिनि, जेके एफ आई आर वग़ैरह थियल आहे, उन्हनि खे बि जॾहिं बाद में सभिनि जे साम्हूं त ख़बर पई त उहे सेक्शन बि ग़लति लॻल आहिनि। उहे जेके सेक्शन उन्हनि लॻाया आहिनि उहे बेसिकली उन केस ते ठहनि ई नथा। पोइ उहा जॾहिं मीटिंग थी, असां चाइल्ड प्रोटेक्शन वारनि खे कहिड़ी स्टेज ते अचो त तव्हां चाइल्ड लेबर जिबरी पोरे जी रोकथाम जे लाइ बि कमु कयो था, त ही त ख़ैर डिफरेंट वारो केस आहे, सो ही कहिड़ी स्टेज ते आहे केस? ही फ़िलहाल असां जेका रिपोर्ट मोकिली आहे ऐं उन ते हाणे जेको चाइल्ड प्रोटेक्शन वारा कमु कनि वेठा, उन्हनि जी 2-3 जेके विज़िट थी चुका आहिनि, उन जी वालदा सां, उन जे वाले सां मिली चुका आहिनि। हाणे फर्दर उहे को एक्शन खणंदा त उहा रिपोर्ट अची वेंदी। बट ऑब्वियसली तव्हांजो भेण में किरदारु आहे, ड्राफ्टिंग थी वई आहे, जेके बि तव्हां हिकिड़ा हिडन कैरेक्टर्स आहे, ऑब्वियसली वकीलनि जो वॾो किरदारु हुजे थो, पर जॾहिं तव्हां जहिड़ियूं औरतूं अहिड़नि केसिस में कमु कनि थियूं त ज़ाहिर आहे ॾुखियायूं बि साम्हूं अचनि थियूं। सो तव्हांजी हिन फील्ड में धमकियूं कॾहिं मिलियूं आहिनि तव्हांखे त ही केस हिन तां हथ खणी छॾियो, सरेंडर कयो, त उते तव्हांजो कुझु छा स्ट्रैटेजी हूंदी आहे? डॉक्टर शाहनवाज़ वारे केस में मुख़्तलिफ़ नंबर्स तां कॉल ईंदियूं हुयूं, पर उहो हिकिड़ो असांखे पहिरीं ई सर ॿुधाए छॾियो त कुझु बि थी थो सघे, त असांखे इन शइ जो अंदाज़ो हिकु दफ़ो बि तव्हां न सोचो त ही त यानी मज़हबी मामिलो सभु कुझु चवे पियो ऐं मां हिन में कीअं ड्राफ्टिंग बि थी कयां एंड आई एम द पार्ट ऑफ इट, कॾहिं अहिड़ी सोच आई हुन टाइम? न लैला, छा फीलिंग ड्राफ्टिंग कयो पिया, हिकु हिकु लफ़्ज़ ज़ाहिर आहे तव्हां ॾाढी तवजह सां लिखी रहिया हूंदा, त उन खोड़ कहाणियूं दिमाग़ में थींदियूं, माण्हू इमोशनल बि थी वेंदो, त तव्हांजो छा फीलिंग्स हुयूं? 2-3 दफ़ा त इहो थियो बि सही पे, त मतिलबु अलाए हाणे छा थियण वारो आहे, ऐं लिटरली मोकिलाए बि छॾियो घर वारनि खां। अच्छा। त अगरि जेकॾहिं छो जो कराची में मां बैचलर रहंदी आहियां, इन करे मूंखे ख़ौफ़ हुयो त मुंहिंजी ख़बर अलाए हुननि ताईं पहुचे अलाए न बि पहुचे, छो जो जेको रवादारी मार्च में जेको पहिरीं रवादारी मार्च हिते थी हुई, तमामु वॾी थी हुई, जंहिंजे लाइ मना थियल हुई असांखे, सीएम जी तरफ़ खां रोकथाम कई हुई त तव्हां न कयो, त उन में अहिड़ा मतिलबु एक्सीडेंट थी चुका हुया जो ख़बर पई त किथां कुझु बि थी सघे थो न, त असांखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पहिरियों केस हो त थोरो हिरास थिए थो न, थोरो डपु लॻे थो त अलाए छा थींदो छा न थींदो, पर बहरहाल अहिड़ो कुझु बि न थियो ऐं हिमत अञा बि असांजी ईअं सम्झो त 2 खां 4 गुना वधी वेली, त अहिड़ा केस अञा बि हुजनि त मज़ो थो अचे कमु करण में, ऐं किथे नाजाइज़ी थिए पई त उते बीहो तव्हां न, भला ठीकु आहे ज़िंदगी में आया आहियो, को नेकी जो कमु करे पोइ ई हलो। मुस्तक़बिल जे लाइ तव्हांजो छा प्लान आहे? तव्हां हिन वक़्तु मुआशरे जी भलाई जे लाइ या जेके बि अहिड़ा केसिस हुजनि था उनमें पंहिंजो अहम किरदारु अदा कयो था, पर छा को प्लान आहे जो तव्हां चाहियो था त, या तव्हांजो को ख्वाबु आहे जेके तव्हां पूरो करणु चाहियो पिया? मुंहिंजो प्लान लैला बेसिकली इहो ई आहे त ख़ल्क़ जे लाइ ई ख़िदमत करणी आहे, ॿियनि कारण जीअण वॾी ॻाल्हि आहे न। तव्हां जहिड़ियूं छोकिरियूं जेके अॻिते अचणु चाहिनि थियूं, जीअं तव्हांखे बि पंहिंजे वालिद सां कूड़ ॻाल्हाइणो पियो, हाणे असां हिकिड़ो मिंट आहे हुन में रैप अप कजो, त छोकिरियूं जेके न तव्हांखे ॾिसनि थियूं उहे एडवोकेट या फ़ख्र इमाम कीअं बणिजी सघनि थियूं, या तव्हां मां कीअं उत्साह हासिलु कनि? मां हुनखे चवंदी एटलीस्ट कूड़ न ॻाल्हाइजो मूं वांगुरु, छो जो मुंहिंजे लाइ त कुझु सिस्टम ऐं कुझु सर्कमटेंसिस कुझु ॿिया हुया, लेकिन प्लीज़ तव्हां कूड़ न ॻाल्हाइजो। मूंखे नुक़सानु न पहुतो, इवन मुंहिंजी रिस्पेक्ट जेका आहे उहा डबल खां ट्रिपल थी वई आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सही। ऐं मां चाहींदुसि त जेका बि छोकिरी अगरि जेकॾहिं पढ़णु चाहे थी त महिरबानी करे हुनखे सपोर्ट कयो, हुनखे एतिरी सपोर्ट कयो जो एटलीस्ट हुनखे पंहिंजे सही ऐं ग़लति जी ख़बर पइजी वञे, हुनखे इन शइ जो अंदाज़ो थी वञे त जेकॾहिं मां ॿाहिरि निकिती आहियां त मतिलबु मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे मथे ज़िमेदारियूं आहिनि, लेकिन हुन ज़िमेदारी खे निभाइणो कीअं, हुनखे इन शइ जो अहसासु थियणु घुरिजे, इन करे रोकियो न उन्हनि खे। मां चाहींदुसि त मूंखां अगरि केरु इंस्पायर थी करे थो, लॉ जी फील्ड में अचे थो या कंहिं बि फील्ड में वञे थो, छोकिरियूं न्याणियूं तव्हां सां राब्तो करे सघनि थियूं तव्हांजे सोशल्स जे ज़रिए, जेके लॉ जी फील्ड में कंफ्यूज़्ड आहिनि उनखे परस्यू करणु घुरिजे या न, त हू तव्हां सां कॉन्टेक्ट बि करे सघनि। थैंक यू वेरी मच अदीब फ़ख्र, तव्हां सां गॾु हुया, ही तमामु अहिड़ा टफ केसिस हुया जिन जो तव्हां हिसो रहिया आहियो, ऐं वी आर वेरी प्राउड ऑफ यू त तव्हां हिन वक़्तु ज़ाहिर तव्हांजा ॿिया बि खोड़ सारा कम आहिनि, शायदि असां वटि टाइम जी अनफॉर्चुनेटली घटिताई आहे, असां हुनखे डिस्कस न करे सघिया आहियूं, बट अगेन एॾियूं सिंधजायूं बि असां वटि मौजूदु आहिनि नाज़रीन। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते, फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।